इते मांखे ॿुधायूं त भिटशाह में तेज़ बरसात बाद मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी जमा थी वियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मेले ते ईंदड़ दुकानदार ऐं ज़ाइरीन ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, भिटशाह में तेज़ बरसात बाद मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी जमा थी वियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे मेले ते ईंदड़ दुकानदार ऐं ज़ाइरीन ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। भिटशाह में तेज़ बरसात बाद मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी जमा थी वियो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मेले ते ईंदड़ दुकानदार ऐं ज़ाइरीन ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भिटशाह में तेज़ बरसात बाद मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी जमा थी वियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मेले ते ईंदड़ दुकानदार ऐं ज़ाइरीन ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं भिटशाह मां आवाज़ जे रिपोर्टर मुस्तक़ीम समो खां। जी मुस्तक़ीम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी हींअर ॿुधाईंदो हलां त भिटशाह में अॼु तेज़ बरसात जो थियो आहे, जंहिंखां पोइ जेको भिटशाह जो मेला ग्राउंड आहे, VIP रोड आहे ऐं दरगाह रोड आहे, अलावाला रोड, दंबूरा चौक, शाही बाज़ार समेत सॼो शहर जेको पाणीअ जी लपेट मची वियो आहे। हिन वक़्तु आउं तव्हांखे उहो ॿुधाईंदो हलां त जेको भिटशाह मेले में जेके दुकानदार ऐं शो लाइन जेका लॻल हुई ऐं बाज़ारूं आयूं, हिकु जेके दुकानदार हुते बाज़ार में लॻा आहिनि, उहे बि सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त हिननि जो इहो चवणु हो त जेको टाउन इंतिज़ामिया या जेको मक़ामी इंतिज़ामिया हिन ते पाणी कढण में असांजी का बि मदद न कई आहे, जंहिं करे असांखे काफ़ी नुक़सानु थी रहियो आहे। तव्हांखे आउं इहो ॿुधाईंदो हलां त जेको सरकारी नमूने जेके दावाऊं त कयूं वयूं आहिनि इंतिज़ामनि जूं, पर अञा ताईं इंतिज़ाम उहे मेले जा न थियण करे जेके ईंदड़ ज़ाइरीन आहिनि, पांधीअर आहिनि, अक़ीदतमंद आहिनि, उहे बि सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी मुस्तक़ीम अपडेट करण लाइ।